अमा अवां सच पुछे त सफ़ा हाँ सड़े तो पियो मईअ जो त को अधु गिलास खंडे त अंदर खे ठाहियां अमा या बापो नशो छो थो करी? अमा जे नचो नथो कयां त नूर सां साह घुटिजे थो अमा। हाणे ईअं कर आस्ते आस्ते ने मोए नशे खे छॾे ॾे त सुठो अथई। हाँ अमा ख़बर अथई ये सालार खान वारा वड़ा ज़ालिम थी अमा। हाँ अब्बा अॼुकल्ह ग़रीब लाइ हर अमीर ज़ालिम थई। न ग़रीबनि लाइ ज़ालिम त आहे ई आहे पर अमीरनि जे लाइ बि ओतिरो ई ज़ालिम आहे। उहो वरी कीअं? अमा मां लिकी लिकी ॿुधो पिए सालार खान हिकिड़े अमरा खे पई चए त मेरुअ खे मारे ख़तमु करे पूरे अमा ॿी ख़बर थी ओमा अमरा खे पई चए त सुल्तान खे बि पूरो करे छॾियो माण्हू जो मारींदो थी ॾाहियो अमा। बस बस चुप कर ख़बरदार जो इहा ॻाल्हि कंहिंसां कई अथई। ईअं सम्झ तो इहा ॻाल्हि ॿुधी कान्हे चुप करे वे। ममा न मां त पंहिंजे कननि सां ॿुधी आहे अखियुनि सां ॾिठो तमामु मवाली ज़रूरु आहियां मुनाफ़िक़ न आहियां कूड़ मुखो आहियां मां कोन ॻाल्हायो थींदी। सुल्तान के सालार माराए तो पर छो? सुल्तान सालार जो कहिड़ो ॾोह कयो आहे? मां सुल्तान के मरण कोन ॾींदसि। मां सुल्तान के सभु कुझु ॿुधाए छॾींदसि। इहे बावॾा माण्हू ॼाणनि उन्हनि जो कमु ॼाणे पंहिंजो छा वञे तूं चुप कर। हा मां असांजो बराबरि छा वञे मूंखे हिकिड़ो सोर्स ॾे कोन्हे मूं वटि उथी वञी कमकार जी कर। कमकार जी कीअं कयां 400 अॻे अख़्तियार छा थिया आहिनि दुकान जा हाणे 100 वारो चॉकलेट मूंखे ख़र्चे ॾींदो आहे मां ॾे सोनी उथ ने भागा वञी गाह कर मूं वटि हिकिड़ो रुपयो बि कोन अथई। हल नादिर शहर वारे बंगले जी सफ़ाई कराए छॾ असां अॼु ई हितां निकिरंदासीं। छो दी एतिरो जल्दी छो? नादिर तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में आहे। असांखे कंहिंमां ख़तरो आहे? भाउ भाउ जो दुश्मन नथो थी सघे दी अव्हांखे अजायो ख़ौफ़ आहे। नादिर जेको भाउ मिल्कियत जे करे पीउ खे मारे सघे थो त छा उहो भेण ऐं भाउ खे नथो माराए सघे? अदी मूंखे लॻे थो त कंहिं तव्हांजा कन भरिया। मूंखे लॻे थो त तूं भाॼई बानो जे चवण में अची वियो। न अदी मां कंहिंजी ॻाल्हि में न आहियां बसि मुंहिंजी दिलि ई नथी लॻे। मां हाणे हिते नथी रही सघां। अदी तूं फिक्र न कर मां आहियां मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।